ख़बर चार में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। हींअर ख़बर शामिल कयूं था मटियारीअ मां। राना शमशाद अलीअ जी रिपोर्ट मुताबिक़ भिटशाह में तालको बनाइण जे लाइ जिदोजहद कमेटी जी हिमायत में कचे आबादीअ में गॾिजाणी थी, जिथे लाशारी बुलेदी मंगसी ऐं शाह में जिदोजहद कमेटी जी तहरीक तेज़ थी वई, जिथे भिटशाह शहर सरापा एहतजाज बणियल आहे, जिथे भिटशाह शहर जे अवाम शागिर्दनि तोड़े आसपास रहंदड़ ॻोठनि जिदोजहद कमेटी जी हिमायत करे छॾी, जिथे भिटशाह जे कची आबादी में लाशारी बिरादरीअ पारां मीर इरफान लाशारी, अफ़ज़ल बलोच, भूरो लाशारीअ पारां गॾिजाणी मुनक़द कई वई, जंहिंमें जिदोजहद कमेटीअ जे अॻुवाण सैयद गदा हुसैन शाह पारां तक़रीर कंदे चयो त शहर तोड़े बैराड़ीअ जा माण्हू मखदूम जमील ज़मा ऐं मखदूम महबूब ज़मा सां मुतालबो कयूं था त असांजे शहर खे तहलके जो दर्जो ॾिनो वञे। उन मौक़े ते जिदोजहद कमेटी जो कन्वीनर डॉक्टर अयाज़ चंड, डिप्टी कन्वीनर एडवोकेट साजिद अली राजपूत, सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि पारां शिरकत कई वई।